हैदराबाद में ख़बर असां शेयर कंदासीं। हुसैनाबाद इलाइक़े दरियाबंद जो रवासी नीगर पिस्टा नमूने गुम थियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया हैदराबाद में हुसैनाबाद इलाइक़े दरियाबंद जो रवासी नीगर पिस्टा नमूने गुम थियो आहे। 13 वरियन जो सरवर कुरैशी जी गुमशुदगी बाबत हुसैनाबाद थाने ते वासन रिपोर्ट दाख़िल कराई छॾी आहे। नीगर जे हर हंधि ॻोल्हा कई आहे पर किथे बि संदसि को ॾसपतो नाहे मिली सघियो। वासन जोड़ो चवणु आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया SSP मामले जो नोटिस वठी त जीअं लाॻापियल थाणे जी पुलिस नीगर जी ॻोल्हा खे यकीनी बणाए वारसन मुतालबो कयो आहे। हैदराबाद में अवां खे ख़बर ॾियूं पिया हुसैनाबाद इलाइक़े दरियाबंद जो रवासी नीगर पिस्टा नमूने गुम थियो आहे। 13 वरियन जे सरवर कुरैशी जी गुमशुदगी बाबत हुसैनाबाद थाने ते वारसन रिपोर्ट दाख़िल कराई छॾी आहे। नीगर जी हर हंधि ॻोल्हा कई आहे पर किथे बि संदसि को ॾसपतो नाहे मिलियो। वारसन SSP खां मामले जो नोटिस वठी लाॻापियल थाणे जे पुलिस नीगर जी ॻोल्हा लाइ यकीनी बणाए वारसन मुतालबो कयो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया SSP मामले जो नोटिस वठे त जीअं लाॻापियल थाणे जी पुलिस नीगर जी ॻोल्हा खे यकीनी बणाए वारसन मुतालबो कयो आहे। हैदराबाद मां तफ़सील मालूम कंदासीं नथुराम खां। जी नथुराम। जी बिल्कुल, हैदराबाद में हुसैनाबाद के इलाके दरियाबंद जो रहवासी नीगर 2 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थियल है। गुम थियल नीगर के वारसन पारां संदन 13 वर्ष के नीगर सरवर पुट असलम कुरैशी की गुमशुदगी बाबत हुसैनाबाद थाने ते रिपोर्ट भी दाख़िल कराई वही है। तंहिं बावजूद नीगर जो को भी ॾसपतो न पइजी सघियो आहे। नीगर के वारसन जो चवणु आहे त नीगर जी हर हंधि ॻोल्हा कई आहे पर किथे भी संदसि को ॾसपतो नाहे मिली सघियो। 2 ॾींहनि खां नीगर जे हथ न अचण सबब संदसि वालिदैन जेके आहिनि उहे सख़्त परेशानी में मुब्तला थियल आहिनि। हिननि मुतालबो कयो आहे त SSP मामले जो नोटिस वठे त जीअं लाॻापियल थाणे जी पुलिस नीगर जी ॻोल्हा खे यकीनी बणाए। जी ठीक आहे, महिरबानी नथुराम आगाह करण लाइ। जी नाज़रीन, अवां खे ख़बर ॾियूं पिया हैदराबाद में हुसैनाबाद इलाइक़े दरियाबंद जो रवासी नीगर पिस्टा नमूने गुम थियो आहे। 13 वरियन जे सरवर कुरैशी जी गुमशुदगी बाबत हुसैनाबाद थाने ते वारसन रिपोर्ट दाख़िल कराई छॾी आहे। नीगर जे हर हंधि ॻोल्हा कई आहे पर किथे बि संदसि को पतो नाहे पियो। SSP मामले जो नोटिस वठे त जीअं लाॻापियल थाणे जी पुलिस नीगर जी ॻोल्हा खे यकीनी बणाए। अवां खे ख़बर ॾियूं पिया हैदराबाद में हुसैनाबाद इलाइक़े दरियाबंद जो रवासी नीगर पिस्टा नमूने गुम थियो आहे। तेरहं वरियन जे सरवर कुरैशी जी गुमशुदगी बाबत हुसैनाबाद थाने ते NC दाख़िल कराई वई आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया नीगर जी हर हंधि ॻोल्हा कई आहे पर किथे बि संदसि को ॾसपतो नाहे मिली सघियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया हैदराबाद में हुसैनाबाद इलाइक़े दरियाबंद जो रवासी नीगर पिस्टा नमूने गुम थियो आहे। 13 वरियन जे सरवर कुरैशी जी गुमशुदगी बाबत हुसैनाबाद थाने ते वारसन रिपोर्ट दाख़िल कराई छॾी आहे।